रतेदेरो में सुमरा इतिहाद पाकिस्तान वेलफेयर एसोसिएशन के चेयरमैन सरदार सजाद हुसैन खान सुमरो पारा ताज़ियतूं कयूं वयूं। इन सिलसिले में हुन रतेदेरो भरिसां ॻोठ कोहरी में फोत थी वियल जे वारसन बिलावल सुमरो ऐं महबूब सुमरो सां ताज़ियतूं कयूं, जॾहिं त रतेदेरो शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुची फोत थी वियलनि जे वारसन अली अकबर सुमरो, मुजीबुर रहमान सुमरो, अंसार सुमरो, आबिद सुमरो, माजिद सुमरो, अब्दुल सत्तार सुमरो ऐं ॿियनि सां हथ फाते करे उज़र ख़्वाहियूं कयूं ऐं दुआ कई त मरहूमनि खे रब्बे करीम पंहिंजे जवार रहमत ऐं जाइ अता फरमाए ऐं सदन जे वारसनि खे सब्रो जमील अता करे। आख़िर में सुमरा हाउस पहुची बिरादरी ऐं शहरनि सां पिणु मुलाक़ात कई। उन मौक़े ते सरदार सजाद खान सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल बहितर नाहे, ख़ासि करे रतोदेरो शहर ॾोहारियुनि जे हवाले कयो वियो आहे। क़बाइली झड़नि ऐं बदअमनी जे करे शरीफ़ शहरनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। ख़ौफ़ सबबि शहरी पंहिंजो रोज़गार बि नथा करे सघनि। हुन चयो त कानून लागू कंदड़ इदारनि ऐं सिंध हुकूमत खे घुर्जे त सिंध समेत रतोदेरो शहर जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करे शहरनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयो वञे। इन मौक़े ते सुमरा इतिहाद पाकिस्तान वेलफेयर एसोसिएशन तालके रतोदेरो जो सदर रहम अली सुमरो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूनिस सुमरो, अब्दुल मजीद सुमरो, मोहम्मद रमज़ान सुमरो, मल्हार सिंधी, ग़ुलाम अली अबड़ो, साहिब खान तुनियो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची